यकतारो आहे जंहिंते जलाल चांडियो ॻाईंदो हो। जलाल चांडियो जो कारीगर आहियां, उहो बि मूंखां वठंदो हो 10.5 रुपए में। ऐं शागिर्द ठहियुसि। उन टाइम में 4 आना हलंदा हुआ। मौजूद आहियूं कलंदर जी नगरी में। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जो 773 उर्स मुबारक जारी आहे। सिंध जी जेका सकाफ़ती साज़ आहे यकतारो, सिंध में नायाब थींदो पियो वञे, पर हिन कलंदर जी दरगाह ते असांखे हिकु अहिड़ो स्टॉल मिलियो आहे जिते हिकु चाचो यकतारो विकिणी रहियो आहे, हुन सां गॾु झालरूं विकिणी रहियो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि कोन आहे। ही यकतारो आहे जंहिंते जलाल चांडियो ॻाईंदो हो। यकतारे नवाज़ असां में सिंध जो हिकिड़ो बबर शेर फ़नकार हो जलाल चांडियो। ही उन जो यकतारो आहे। उन खां अॻु में बि ॻाईंदा हुआ, जीअं मरहूम ढोल फ़क़ीर हो, अब्दुल गफ़ूर फ़क़ीर हुयो, या अमीर बख्श फ़क़ीर हुयो, चाकर चांडियो। पर उहे ही झालरूं कोन हणंदा हुआ ऐं हू तार बि हिकिड़ी वॼाईंदा हुआ। ऐं हिन जलाल चांडे ॿी तार लॻाए, ॿी किली लॻाए ऐं हिन खे करे छॾियो। हाणे अॻु में हूंदो हो यकतारो, हाणे ही आहे ॿितारो। सम्झो हिन में ॿ तारूं थी पवनि। हाणे यकतारो न रहियो, हाणे ही ॿितारो आहे। ऐं माशाल्लाह ही असांजी सिंध में तमामु हिन खे अहमियत आहे। यकतारे खे ॻायो वञे थो, जीअं हींअर दिलशेर तीवणो आहे, या ग़ुलाम हुसैन उमरानी आहे, महबूब मीर जत आहे, आख़िरी जलाल आहे, ऐं फ़क़ीर एजाज़ ख़ासकेली आहे, जिगर जलाल आहे, नबी बख्श चांडियो। बहरहाल असांजी सिंध में इलाही फ़नकार आहिनि माशाल्लाह। ही मूंखां ई वठंदा आहिनि। 40-45 साल सर्विस आहे मुंहिंजी। जलाल चांडियो जो कारीगर आहियां, उहो बि मूंखां वठंदो हो। ऐं हींअर जेके ॿिया नवां पुराणा फ़नकार हलनि पिया, ऐं प्रोग्राम बि मूं माशाल्लाह टीवी जा ॿियनि जा बि कया आहिनि। KTN ते कयो आहे, सिंध TV ते कयो आहे, मेहराण ते कयो आहे, हम न्यूज़ चैनल आहे उर्दू जो, 92 ऐं मुंहिंजे मोबाइल में मौजूदु आहिनि। दावा सां चई सघां थो, मां ॾेखारे सघां थो। हींअर बि मूं वटि रिकॉर्ड मौजूदु आहिनि। ऐं माशाल्लाह हिते मुर्शिद पाक कलंदर ते बि 12 महीने बि मुंहिंजो सरकारी सतह ते स्टॉल लॻे थो, सिंध सकात खाते जे वारनि जे तरफ़ां। ऐं मुर्शिद लतीफ़ ते बि स्टॉल लॻे थो। ऐं मीरपुर में अंबनि वारो जेको थींदो आहे, मैंगो वारनि जो 3 ॾींहं मेलो हलंदो आहे, उते बि मुंहिंजो स्टॉल माशाल्लाह लॻे थो। ऐं सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते वठी वेंदा आहिनि, कॾहिं कराची, कॾहिं हैदराबाद, कॾहिं सखर, ईअं वठी वेंदा आहिनि, कॾहिं लाड़काणो। हा, ऐं पाण नवाब शाह जो आहियां। मुंहिंजो माशूक अली नालो आहे। ऐं ज़ात जो ज़ंगे जो आहियां। ऐं बेसिकल मां नवाब शाह जो आहियां। ऐं मूं पंहिंजी नानी खां गानो ॿधारायो हो। नानी मुंहिंजी उस्ताद हुई। उन टाइम में मूं हुनखे 5.25 रुपया मिठाई जा ॾिना, 5.25 रुपये जी मूं माना गानो ॿधारायोमांसि। उहे नज़रानो ॾिनुमि पंहिंजी नानी खे। सम्झो था साईं, अॼु खां माना ईअं सम्झो त 40-45 साल पहिरियां मोटी वञो त ही माना सर्वस आहे मुंहिंजी। 45-45 साल बिल्कुलु साईं, झालरूं वठनि था। हाणे तव्हां ही विज़िट कयो त मुंहिंजे दुकान में स्टॉल में ही जेके लॻल आहिनि, त ही माल मुंहिंजो हले थो। जे न हले, न खपे हा त ऐं पोइ मथे में सूर कोन्हे को। बहरहाल ही हले थो माशाल्लाह। हा, घटि में घटि असीं 14,000 ताईं ॾेई था छॾियूं। गनी, तुंबी, झालर, ही 3 शयूं। गनी काठी जी आहे, 2 किलियूं गॾु अथसि। विच ते हिन में नट बि लॻल आहे, जोड़ लोह जो, जंहिंखे असीं साकेट चऊं। पोइ लेथ मशीन वारे खां ठहिराईंदा आहियूं। पोइ वरी काठी ढकण खे माना उहो रंगे ठाहे ॾींदो। तुंबी असीं पाण मढ़ियूं था, झालर असीं पाण ठाहियूं था। 14,000 जो घटि में घटि आहे, वधि में वधि 28,000 जो आहे। जलाल चांडियो उन टाइम में सस्ता हुई, वधि में वधि 1100-1200 रुपया। हा, 1000 खां पोइ किरास कयोसीं। पहिरियां 1000 खां घटि हुआसीं, पोइ हलंदे हलंदे पोइ 1000 खां किरास कयोसीं 1100-1200। हा, न नाले ते थोरो फ़र्क़ु थिए थो। जीअं ही डिज़ाइन भरण बि ॾुखी आहे, पर नालो वरी अञा ॾुखियो आहे थोरो। त पोइ जेकॾहिं हिकिड़ो झालर असांखे 10,000 में ॾियणी आहे त नाले वारी 1000 खनि मथे वठंदा आहियूं, पोइ 11 में ॾींदासूंसि। जे हूअं भई डिज़ाइन वारी 11 में, त वरी नाले वारी 12 में।